अहम ख़बर मां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त भुंडारे डिंगी ॿेड़ समेत समूरा ॿेट पोर्ट क़ासिम अथॉरिटी जी मिल्कियत आहिनि। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। असांजो ई पंहिंजो को गद्दार थियो आहे। असांजो ई पंहिंजो को गद्दार थियो आहे। सुञातो अथम पेर पंहिंजे जो ई आहे। सुञातो अथम पेर पंहिंजे जो ई आहे। किनो को चनेसर जो किरदार थियो आहे। किनो चनेसर जो को किरदार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। असांजो ई पंहिंजो को गद्दार थियो आहे। असांजो ई पंहिंजो को गद्दार थियो आहे। असांजे पंहिंजनि मझां ई को प्यारा। असांजे पंहिंजनि मझां ई को प्यारा। वरी मीर जाफ़र को मुर्दार थियो आहे। वरी मीर जाफ़र को मुर्दार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। असांजो पंहिंजो ई को गद्दार थियो आहे। असांजो पंहिंजो ई को गद्दार थियो आहे। ईअं ॿेट पंहिंजा कीअं चोरी थियनि हा। ईअं ॿेट पंहिंजा कीअं चोरी थियनि हा। ही चोर पंहिंजो चौकीदार थियो आहे। ही चोर पंहिंजो चौकीदार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। असांजो ई पंहिंजो को गद्दार थियो आहे। असांजो पंहिंजो ई को गद्दार थियो आहे। इहो रब मुंहिंजे जो मूं ते करम आहे। इहो रब मुंहिंजे जो मूं ते करम आहे। न हाफ़िज़ धरतीअ जो गुनहगार थियो आहे। न हाफ़िज़ धरतीअ जो गुनहगार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे। वरी सिंध ते हिकु नओं वार थियो आहे।